पेश आहे ॻोठ गोरगेज वारा तालुके जो मुख़्तसर तारफ़। ॻोठ गोरगेज खे लाखनि जो ॻोठ बि चयो वञे थो। हीउ ॻोठ वारा तालुके जी सुठी आदमशुमारी वारो ॻोठ आहे। हीउ ॻोठ वारा खां उत्तर तरफ़ तक़रीबन 13 किलोमीटरनि जे फ़ासिले ते थींदो। हीउ ॻोठ वारा खां खंडू रोड ते आहे। ॻोठ गोरगेज जे ॾखण में खंडू, मैद, शहीद, आरीजा ऐं वारा शहर आहे। उत्तर में ठुल्लो, सोनवा, साबू बुरड़े जो ॻोठ, बुठी लश्कर खान ऐं गैबी देरो कंबर रोड। ओभर में काज़ी बिरोही, ताजो जी वांड, ओभर ऐं उत्तर जी कुंड ते पहाड़ो शाख ऐं ॻोठ ओलह में कारोहर, सिम शाख ऐं गैबी देरे रस्तो वञे थो। हिन ॻोठ में दुकान शहर जे विच में ॿिन्ही पासनि खां आहिनि जेके बाज़ार जो ॾेख ॾियनि था। हिते जेके ज़ातियुनि वारा रहनि था उन्हनि में हिक ई ज़ात जा माण्हू रहनि था। चांडिया जिन जो पाड़ो गोरगेज आहे। हितां रोड रस्ता खंडू, मैद, वारह, कंबर, बड़ी, खैरमंद, करटियो, साबूअ जो ॻोठ, ज़फराबाद, बिरोही, शहदाद कोट बि हितां रस्तो वञे थो वाया पहाड़ो। हिन ॻोठ जे आस पास में जेके ॻोठ आहिनि उनमें में खंडू, अनवराबाद, मैद, कारोहर, दड़ो, साबू बुरड़े जो ॻोठ, पहाड़ो ॻोठ, बुठी लश्कर खान, शेख जो तक ऐं ॿिया काफ़ी ॻोठ आहिनि। हिते मौसमार हर फसल थिए थो। हिते आपाशी निज़ाम वारा बैराज ऐं उन्हनि मां निकिरंदड़ वाहन ते आहे। हीउ हुयो मुख़्तसर तारफ़ ॻोठ गोरगेज तालुके वारा जो।